साईं चक्कर में सिंगार खे वञी मूंखां नाराज़ थी हिकिड़ो राज़ी थींदो हिकिड़ो नाराज़ ईअं ई थींदो आहे ॿ गिदरा त मुठ में न कयो न तव्हां सां हाणे छॾ न किथे हाणे कालर ई न आहे किथे हाणे हिते उहो कंध टच थी न वरी आवाज़ खणी माई कड़क कड़क आवाज़ सम्झणी कुझु जी बिल्कुलु हिन वक़्तु असीं कराची प्रेस क्लब ॿाहिरां मौजूदु आहियूं जिते गुज़िरियल 3 ॾींहंनि खां पेटीएलएफ सरापा एहतजाज आहे पेटीएलएफ जा उस्ताद हमेशह जीअं हिन दफ़े बि कराची प्रेस क्लब ॿाहिरां वेठल आहिनि संदन मुतालबा जेके आहिनि उहे एतिरा ख़ासि त न आहिनि छो जो हमेशह हुननि जो हिकिड़ो इहो ई मुतालबो हूंदो आहे त हुननि जी सर्विस सेक्टर जेको आहे हुनखे बहाल कयो वञे संदन सनकोटा जेका आहे हुनखे बहाल कयो वञे उस्तादनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उन्हनि खे जेको आहे तरजीह ॾिनी वञे हिकु पासे सिंध हुकूमत तालीम वारो वज़ीर सैयद सरदार शाह इहा दावा करे थो त समूरी सिंध में जेके तालीमी सूरत हाल आहे उनखे बहितर बणायूं पिया ऐं जेको तदरीसी अमल आहे उन में सुधार आणियूं पिया ॿिए पासे जेके उस्तादनि जूं तंज़ीमूं आहिनि जेके उस्ताद अॻवान आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि अचो त असां सां गॾु साईं शफ़ी मोहम्मद सटियो साहिबु मौजूदु आहे हुन सां ॻाल्हायूं त हुननि खे अॼु टियों ॾींहुं हिते कराची प्रेस क्लब ते आहे ऐं हुननि जो छा मुतालबो आहे ऐं हुनजो छा लाइ अमल आहे छा सिंध हुकूमत जी इहा रवायत बणिजी वई आहे त उस्तादनि खे रोडनि ते गिलियो वञे या वरी उन्हनि खे जेको आहे जेसिताईं पाणीअ जो फुआरो न कंदा तेसिताईं हुननि जो मसइलो हल न कंदा साईं वेठो आहे साईं खां पुछो साईं छा मामिलो आहे इहो छाजे करे सिंध हुकूमत जेका आहे कैमरा चेक करे सही आहे साईं जी साईं जी टियों ॾींहुं आहे सॼा प्राइमरी उस्ताद कराची प्रेस क्लब जे ॿाहिरां सरापा एहतजाज आहिनि 10 तारीख़ ते सॼा हज़ारे उस्ताद प्रेस क्लब ते थिया असां वटि एडिशनल सेक्रेटरी आशिक हुसैन खुसरो साहिबु ऐं डिप्टी सेक्रेटरी फनाज़ ते हली आया 5 कलाक असां वटि वेठल रहिया जिन पंहिंजे मथे अला ऑफिसर सां ॻाल्हायो ऐं असां सां वाइदो कयो त अॼु ॾींहं ताईं जेके सिंधी प्राइमरी उस्ताद जो अहम मसइलो आहे सर्विस इंस्पेक्टर छो त सिंध जा लॻभॻि 40 खां सभिनी जो सर्विस इंस्पेक्टर आहे प्राइमरी स्कूल में असां नाइब कासिद आहे पहिरीं ग्रेड में भर्ती थिए थो जॾहिं रिटायर थो करे उनखे 17 ग्रेड हूंदो आहे पर वाहिद प्राइमरी उस्ताद आहे उहो जेको नए ग्रेड में रिटायर कयो थो वञे जंहिंजो को बि सर्विस इंस्पेक्टर आहे सरदार शाह सूबाई वज़ीर तइलीम असां सां वाइदो कयो मीटिंग में ऐं ऑन रिकॉर्ड आहे ऐं हुन सभिनी उहा मोकिली आहे त सिंधी प्राइमरी उस्तादनि खे हाणे आऊं 17 खां 20 ग्रेड ॾींदुसि जेका 15 ॾींहंनि अंदरि वाइदो वफ़ा कंदुसि पर उनखे अॼु 3 महीना गुज़री विया आहिनि उनजो अञा ताईं वाइदो वफ़ा न थियो आहे ॿियो आहे असांजो इनिशियल अपॉइंटमेंट जेके 22,000 उस्ताद मेरिट जे ज़रिए इम्तिहान पास कयूं पूरे पाकिस्तान जे इनिशियल अपॉइंटमेंट उस्तादनि खे तारीख़ मुक़ररी खां पको कयो आहे पर सिंध जो उस्तादनि खे नथो कयो वञे इन जे लाइ असां काफ़ी दफ़ा कराची प्रेस क्लब ते एहतजाज कया दोस्तों उस्तादनि जे हक़नि जे लाइ अॼु शफ़ी सटियो पंहिंजा वीचार वंडे रहियो आहे इहो उस्तादनि जो मजमूओ प्रेस क्लब ते रखियलु आहे पंहिंजे साम्हूं उस्ताद अलादाद साईं गुलाम सरवर साईं अहमद बप्पयार फिदा सिंह लिगारी सरापा एहतजाज 3 ॾींहंनि खां 2 रातिनि खां हिते प्रेस ते सुतल आहिनि तव्हां असांजे हक़नि जे मुतालबात जे लाइ पंहिंजा आला सती वफ़द हुते मोकिलींदो सिंध जा उस्ताद छा सिर्फ़ु तालीम ॿारनि खे मुहैया कंदा आहिनि हिननि जूं ड्यूटियूं कंदा आहिनि सिंधी उस्ताद जा हर उहो कमु कराए वेंदो आहे जेको हिकिड़े कमदार खां कराए वेंदो आहे ज़मीदार कमदार खां कराईंदो आहे सिंध जा उस्ताद लाइ मर्द मुशावरी कराए सिंध जा उस्ताद पोलिया कंदा पिया आहिनि हर उहो कमु जेको ॿिया खाता करे कंदा आहिनि सिंध जा उस्ताद पर सिंधी उस्ताद खे के बि बुनियादी हक़ हासिल न आहिनि दुनिया में प्राइमरी उस्ताद खे वॾी इज़त मान मर्तबो मक़ाम आहे पर सिंधी उस्ताद तमामु कसम परस्ती वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे ऐं सिंध में तइलीम खातिर अहिड़ा तजुर्बा कया विया आहिनि जंहिंसां अरबों रुपया जेका बजट अचे थी वर्ल्ड बैंक या ॿिए अदारे था उहे हड़प
भाई वही था सजा स्कूल तबाही बर्बादी के बया अच्छा साईं हिकिड़ो गुज़िरियल कुझु महीननि खां वठी हिकिड़ी नई पॉलिसी ठाही आहे जंहिंखे नालो त हुननि STR मोकिलियो आहे हिकिड़ी TTR पॉलिसी जी उस्ताद हिन जे लाइ तव्हांजो कहिड़ो मोकिल इतनी मुकाद पॉलिसी है पॉलिसी यार में इम्तिहान बेहतर उनखे बदिली करेगा कोई मैशू पाण जो कहिड़ो हूंदो जेको 50,000 लख रुपया ॾींदो उनखे वापसि स्कूल में रखियो हूंदो ऐं हिकिड़े स्कूल में 4 माण्हू कढी वरी उते ॿियनि खां पैसा वठी 4 माण्हू रखिया था वञनि हीअ STR पॉलिसी न आहे रिस्क जी तबाही बर्बादी जी पॉलिसी आहे असां या कुझु सभु या उतां छा माना अॻिते छा लाइ माना छा करणु था चाहियो इंशाल्लाह असां सुभाणे कराची प्रेस क्लब बंदि कंदा असां उस्ताद पूरो मनायूं असां हुते चाहियूं दुनिया जा सिफ़ारिश करण जे लाइ जॾहिं क्रिकेट टीमूं आई आहिनि त असां सॼा उस्ताद को रोड ते एतिरी करणु वञूं पर मजबूर थी सुभाणे प्रेस कॉन्फ्रेंस करे असां आख़िरी जेको असां ऑप्शन आहे सॼे स्कूल जी तालाबंदी सीए माहौल ऐं भला भला हाउस अथव असां धरणो जे सुभाणे इंशाल्लाह ऐलान कंदासीं जी बिल्कुलु तव्हां साईं शफ़ी मोहम्मद सटो जी ॻाल्हियूं ॿुधियूं साईं जो चवणु आहे त नरको उस्तादनि सां हिकिड़ी उस्ताद दुश्मन पॉलिसियूं खेॾींदियूं वञनि पर जेके वॾनि खां उन्हनि मसइला आहिनि उन्हनि ते को बि गौर नथो कयो वञे सिंध हुकूमत खे हिन मामले ते सोचणु घुरिजे नरको उस्तादनि खे गॾु वेहारे हिन मामले खे हल करणु घुरिजे पर हिननि जा जेके असुलु जेके जाइज़ मुतालबा आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द वञी हिन जी जेका परेशानी आहे उनखे दूरि कयो वञे उन सां गॾु हिननि उस्तादनि इहो बि ऐलान कयो आहे त अगरि हिन जा मुतालबा न मञिया विया त ही CM हाउस ऐं बिलावल हाउस जो जेको आहे घेराव कंदा जी इमरान क़ुरैशी साहब रहण में 3 ॾींहनि खां ऐं इन राति खां मुसलसिल जदोजहद में हिते वेठल आहिनि जिंदाबाद उस्ताद जिंदाबाद